प्रोग्राम टाइमलाइन से गड हाँ असद मुमताज़ नाज़रीन पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी है तो महाजर क़ौमी मूवमेंट नवाज़ लीग के इतिहाद से असांखे फ़ायदो थींदो। मौलाना फज़लुर रहमान से ॻाल्हियूं हलन थियूं पयूं, मौलाना फज़लुर रहमान से गॾिजी भी चूंडूं विड़ी सघनि थियूं पयूं ऐं उन सां मुक़ाबिलो बि करे सघिजे थो पियो। त हीअ कि नया सियासी इतिहाद ठहनि था पिया। अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी MQM से मुतहदा क़ौमी मूवमेंट के महाजर क़ौमी मूवमेंट करे मुखातिब कयो आहे त छा इहो हाणे ईंदड़ चूंडनि जी तैयारी पई थिए ऐं ॿियो पंजाब जी हद ताईं सिंध जी हद ताईं त असांखे इतिहाद थींदे नज़र अचनि पिया त नवाज़ लीग हाणे एक्टिव थी वई आहे। उहो जीअं असां गुज़िरियल प्रोग्राम में बि चयोसीं त उहो GDA ऐं JUI ऐं MQM सां गॾिजी NTPP इतिहाद ठहंदे नज़र अचे थो पियो। उन जूं तैयारियूं बि तेज़ थियनि थियूं पियूं। पंजाबी सतह ते बि छा ईअं थिए पियो, पंजाबी सतह ते बि पीपल्स पार्टी ऐं तहरीक इंसाफ़ जे विच में चूंड इतिहाद जा इम्कान आहिनि। अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे प्रेस मीडिया टॉक में इहा पिणु ॻाल्हि कई आहे त PTI वारनि खे हाणे इहो अहसासु थियो आहे त जमहूरियत ऐं आइन बि का शइ आहे। त इन ते ई ॻाल्हाईंदासीं त छा पंजाब जी हद ताईं अगरि नून लीग ऐं पीपल्स पार्टी में इतिहाद नथो थिए ऐं पीपल्स पार्टी ऐं तहरीक इंसाफ़ जे विच में इतिहाद थिए थो त कंहिंखे फ़ाइदो थींदो सियासी हवाले सां ऐं कंहिंखे नुक़सानु थींदो। सिंध जा जेके सियासी इतिहाद ठहनि था पिया उन जो फ़ाइदो कंहिंखे थींदो। इन्हनि ॿिन्हिनि अहम मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। ऐं असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जो मुमताज़ तर्जीह निगार ऐं कॉलमिस्ट जनाब सलमान आबिद साहब ऐं असांखे जॉइन कंदो मुल्क जो मुमताज़ कानूनदान तर्जीह निगार ऐं कॉलमिस्ट जनाब शुआब ओस्तो साहब। सलमान आबिद साहब, आपसे प्रोग्राम का आगाज़ करते हैं। सिंध की सतह पे तो इतिहाद हमें बनता हुआ नज़र आ रहा है और किस हद तक उसमें तेज़ी की तैयारी भी नज़र आ रही है। पंजाब में आपको कोई सियासी इतिहाद की कोई गुंजाइश है कि कहीं पीपल्स पार्टी और तहरीक इंसाफ में इम्कान है सर इस चीज़ का? पहली बात तो ये कि जो सिंध में भी हमें अलायंस नजर आ रहा है जी सर, उसमें कोई बहुत ज्यादा पोटेंशियल नहीं है। अब अलग बात है कि उस पोटेंशियल को भरने के लिए उसमें हवा भरी जाए और कोई उसके पीछे सपोर्ट करे और एंटी पीपल्स पार्टी अलायंस बनाने की कोशिश करे जी, तो वो अलग बात हो सकती है जी। लेकिन बुनियादी तौर पे तो इस वक्त इंटीरियर सिंध में पीपल्स पार्टी की जो पोजीशन है जी, उसको कोई बड़ा खतरा नहीं है अगर इंतखाबात फेयर तरीके से हो। बिल्कुल सही। जहां तक बात है पंजाब की, जी, पंजाब में भी जो अगर आप हकीकी तज्जिया करें तो मुकाबला तो दो ही बड़ी सियासी कुव्वतों के दरमियान है और उसमें PTI और PMLN है जी, लेकिन अभी PTI की गुफ्तगू इसलिए नहीं की जा रही कि PTI के ऊपर तो मुकम्मल तौर पर पाबंदी है जी, अमली तौर पर सियासी जमात पर पाबंदी लगी हुई है। वो किसी भी किस्म का कोई कन्वेंशन, वर्कर कन्वेंशन, जलसा, जुलूस, बल्कि उनके कैंडिडेट भी मंजर आम पे नहीं आ सकते जी, और उनके लोगों की वफादारियां भी तब्दील की जा रही हैं। तो ऐसे में तो लगता यह है कि जैसे लेवल प्लेइंग फील्ड का मतलब ये था कि नवाज शरीफ को बिल्कुल खुल्लम खुल्ला आजादाना बुनियादों पर माहौल दिया जाए, उनकी विकेट भी उनकी अपनी हो, बैट भी उनके हाथ में हो, बॉल भी उनके अपने हाथ में हो, फील्डर भी कोई ना हो और कप्तान अपना अंपायर भी उनके अपने हो और एक साजगार माहौल दिया जाए। अब इसी तरीके से एक साजगार माहौल उनके लिए बलूचिस्तान में बनाया जा रहा है जहां पहले जिन लोगों ने पीपल्स पार्टी में शामिल होना था अब उनको PMLN में शामिल करवाया जा रहा है जी। तो ये सारी सूरत हाल जाहिर करती है कि पाकिस्तान में इंतखाबात तो नहीं हो रहे। पाकिस्तान में इंतखाबात के नाम पर एक सिलेक्शन का खेल होगा और वो सिलेक्शन का खेल जो है किसी सूबे में किसी के साथ किसी की हिमायत में खेला जाएगा, किसी की मुखालफत में, और वफाक में किसी की हिमायत और किसी की मुखालफत में खेला जाएगा। तो अगर इंतखाबात इसी तरह से करवाने हैं तो फिर इन इंतखाबात के नतीजे में एक नया महाजराई, नया बुरहान और नया टकराव पैदा होगा। और जहां तक अलायंसेस की बात है तो अभी तक तो देखिए ना कि जो इस्तेकाम पाकिस्तान पार्टी है जी, उसका और PMLN का सीट टू सीट एडजस्टमेंट हो सकती है और ये लोग आपस में अंदर खाते जैसे कहते हैं ना अंदरूनी खाना मिले हुए भी हैं और ये सीट टू सीट एडजस्टमेंट कर सकते हैं। इसी तरीके से एक तरीका ये भी है कि क्या इसके रद्द-ए-अमल में पीपल्स पार्टी और PTI के दरमियान कोई सीट एडजस्टमेंट होती है या नहीं होती है जी। उसका फैसला भी ये होगा कि जब PTI को कितनी स्पेस मिलती है इलेक्शन लड़ने की, उसी से उसका अंदाजा किया जा सकेगा। पीपल्स पार्टी की कोशिश है कि पहले PMLN के साथ सीट टू सीट एडजस्टमेंट हो जाए, अगर वहां नहीं होती तो PTI के साथ सीट टू सीट एडजस्टमेंट हो जाए और इस्तेकाम पाकिस्तान पार्टी चाहेगी कि उसकी PMLN के साथ सीट टू सीट एडजस्टमेंट हो जाए जी। तो ये पंजाब का मंजरनामा है जी। लेकिन मेरी अपनी असेसमेंट ये है कि जो पार्टी भी इक्तदार हासिल करेगी मरकज में शायद उसकी पंजाब में हुकूमत ना हो। अच्छा, ये फार्मूला चलेगा नहीं कि मरकज और पंजाब एक पार्टी के पास हो, तो आपको पंजाब में एक और खिचड़ी नजर आएगी और मरकज में एक और खिचड़ी नजर आएगी। अरे सलमान साहब, ये आपने एक आज नया नुक्ता पेश किया है कि जो वफाक, वैसे उमूमन ये होता है कि जो वफाक में जिसकी हुकूमत होती है वही फिर पंजाब का किला भी फतेह करता है, लेकिन अगर ये नहीं हो रहा तो ये किस बुनियाद पे? क्या पंजाब को अलग
के कोई और प्लान बनाया जा रहा है? देखिए, बात यह है कि दबाव बढ़ाना है ना। नवाज शरीफ साहब को भी इतना आजादी नहीं देनी कि वो बेलगाम हो जाएं और नई मसाइल पैदा करें एस्टैब्लिशमेंट के लिए। तो उनकी ताकत को भी जो है एक्सक्यूज करना है, उनकी ताकत को भी महदूद रखना है। और इसीलिए पंजाब में अगर पीएमएलएन हुकूमत बनाती है तो मरकज में कोई और तरीकाकार होगा। अगर पीएमएलएन मरकज में हुकूमत बनाती है तो फिर पंजाब का अंदर एक तरीकाकार कोई इक्वलेशन गवर्नमेंट का होगा और उसमें चीफ मिनिस्टर जो है वो फिर पीएमएलएन का नहीं होगा। इसलिए मुझे ये लगता ही है कि जो खेल है उसमें चारों सूबों के अंदर मुख्तलिफ जमातों की हुकूमतें बनेंगी और मरकज में फिर एक कमजोर सा कोलिशन बनेगा। बज़ाहिर तो खेल इस वक्त यही नजर आ रहा है। इंतखाबात के नाम पर जो है ना एक सिलेक्शन होगी और हमने इंतखाबात को वक्त से पहले ही मुतनाज़ा बना दिया है। अब जिस तरह से आज बिलावल भुट्टो साहब ने गुफ्तगू की है उसको भी देख लें, और जिस तरह से पीएमएलएन के लोग और जिस तरह से पीटीआई के लोग गुफ्तगू कर रहे हैं, फिर आपके सामने वो चीजें भी आ गई हैं कि महमूद खान अचकज़ई, एमल वली खान और ये लोग भी मुख्तलिफ किस्म की जबानें बोल रहे हैं, जो जाहिर करता है कि इस वक्त जो है एक इतराज तो है ना कि पीएमएलएन के लिए इतनी सारा कंफर्ट जोन क्यों पैदा किया जा रहा है और सारी आसानियां सिर्फ पीएमएलएन के लिए क्यों की जा रही हैं। अगर कल इमरान खान लाडला था तो आज नवाज शरीफ साहब को और शरीफ खानदान को सुपर लाडला बनाकर क्यों पेश किया जा रहा है? जी सलमान अभी साहब, भला इस वक्त क्योंकि तारीख का ऐलान हो चुका है, काफ़ी मामलात इलेक्शन में वाजे हो चुके हैं, अब कोई अबाम नहीं रहा कि फरवरी में इलेक्शन ना हो, आपको क्या लगता है कि पीपल्स पार्टी कितने % असरअंदाज होगी पंजाब में कौमी और सूबाई असेंबली की नशस्तों पर? देखिए, अगर पीपल्स पार्टी की कोई सीट टू सीट एडजस्टमेंट नहीं होती जी सर पीएमएलएन के साथ या पीटीआई के साथ जी सर, तो पंजाब में मासिवाय साउथ पंजाब की सतह पे कुछ सीटें मिल जाएं, इससे ज्यादा उनके लिए पंजाब में स्पेस नहीं है। क्योंकि पंजाब में जो इस वक्त पोलराइजेशन है वो या तो एंटी पीटीआई है या फिर प्रो पीटीआई है, और प्रो पीटीआई ज्यादा डोमिनेंट फैक्टर इस वक्त नजर आ रहा है। जितने भी सर्वे निकल के सामने आ रहे हैं और जितने भी चैनल्स के अंदर सर्वे हो रहे हैं या टीवी वाले खुद इनिशिएट कर रहे हैं, उन सर्वे के नताइज बताते हैं कि पीटीआई जो है पंजाब में भी काफी डोमिनेट कर रही है। लेकिन सवाल यही है कि क्या ये आजादाना इलेक्शन हो सकेंगे और क्या उनको आजादाना बुनियादों पर कैंपेन करने की इजाजत होगी, इस पर अभी भी क्वेश्चन मार्क है। सलमान अभी साहब, आप ये कह रहे हैं कि पीपल्स पार्टी फकत साउदर्न पंजाब में किस हद तक असरअंदाज हो सकती है, बाकी सेंट्रल पंजाब में या जीटी रोड की जो पॉलिटिक्स है उसमें असरअंदाज नहीं हो सकती। इसके असबाब क्या है? क्या इसका असबाब यही है कि पीपल्स पार्टी वहाँ पे बड़े अरसे से इक़्तिदार से बाहर रही है और अब कारकुन ये समझता है कि क्योंकि ये इक़्तिदार में आनी नहीं है इसलिए इसे बाहर रहा जाए, या कुछ और भी? इसकी तीन वजूहात हैं। एक तो पीपल्स पार्टी में और आसिफ अली जरदारी साहब ने खुद को पंजाब के मुकाबले में सिंध की सियासत तक महदूद कर लिया है, और जो पीपल्स पार्टी में सिंध के लीडर हैं उनको भी बस सिंध से ज्यादा दिलचस्पी है, पंजाब से कोई बहुत ज्यादा दिलचस्पी नजर नहीं आती, एक वजह। दूसरी बड़ी वजह यह है कि पीपल्स पार्टी ने एक वैक्यूम क्रिएट कर दिया है पंजाब की सियासत में, जिसका फायदा फिर पीपल्स पीटीआई ने उठाया। अब आप देखिए ना, पंजाब में तो उनके पास कैंडिडेट भी कोई बड़े नहीं है सवाए 7-8 नामों के अलावा, और पंजाब में पार्टी ने कोई सरगर्मी नहीं दिखाई। ख्याल ये था कि बिलावल भुट्टो साहब पंजाब में बहुत सरगर्म होंगे, पार्टी की तंजीम साजी करेंगे, पार्टी को फाल करेंगे, वो चीजें भी नहीं मिल सकी हैं। और पीपल्स पार्टी ये गिला तो करती है कि हमें पंजाब में एंटर होने नहीं दिया जाता, लेकिन कब पीपल्स पार्टी ने सीरियस कोशिश की है अपने कारकुनों के साथ, अपनी पार्टी के साथ मिलकर पंजाब में काम करने की? तीसरी बड़ी वजह यह है कि पंजाब में जो पोलराइजेशन है एंटी पीपल्स पार्टी एंटी मुस्लिम लीग नून और प्रो पीटीआई, उसके दरमियान भी कोई स्पेस पीपल्स पार्टी को नहीं मिल रहा। और खासतौर पर जो नौजवान वोटर हैं, आप देखिए नौजवान वोटरों की कोई इस वक्त जो है ना उनकी मोटिवेशन ना बिलावल है ना मरियम नवाज है, वो इमरान खान को पसंद करते हैं अभी तक। तो इसलिए अगर देखिए तो कुछ मसाइल जो है अगर उनके ऊपर मुसल्लत किए गए हैं पीपल्स पार्टी पे, तो कुछ मसाइल जो है पीपल्स पार्टी के अपने भी पैदा करदा है। और ये जो उन्होंने रोमांस खेला था पंजाब में पीएमएलएन के साथ मिलकर, उसका खुमियाजा तो अब वो भुगत रही है ना पीपल्स पार्टी। जी सलमान अभी साहब, अब तहरीक इंसाफ की सूरत हाल पे आ जाए, अगर यही कंडीशन रही जो आज है, जिस वक्त आज हम और आप गुफ्तगू कर रहे हैं, गुफ्तगू हैं हम, और यही पोजीशन रही कि तहरीक इंसाफ का चेयरमैन भी अंदर होगा, वाइस चेयरमैन भी अंदर होगा, और इस तरह से केसेस भी चलेंगे, और जो आपने कहा कि कोई किसी किस्म का कोई जलसा नहीं होने दिया जा रहा, जनरल वर्कर्स कन्वेंशन नहीं होने दिए जा रहे, फिर पीटीआई कहाँ खड़ी होगी सर इलेक्शन में? देखिए, पीटीआई को इंतखाब लड़ने की इजाजत मिलेगी, उनका इंतखाबी निशान बल्ला होगा, उनके कैंडिडेट भी खड़े होंगे। अच्छा। लेकिन उनको डराया जाएगा, धमकाया जाएगा, उनको आजादाना बुनियादों पर कैंपेन नहीं करने दी जाएगी, उनके वोटरों को असरअंदाज करने की कोशिश की जाएगी।
लेकिन आप याद रखिए कि पाकिस्तान में इस वक्त 18 से 35 साल के जो नौजवान हैं वो 5,70,90,000 है जी। और ये टोटल वोटों का 46% बनता है। अगर इसमें से 30% या 25% भी बाहर निकल आए, यानी जो टर्न आउट है अगर ये 50 और 55 और 60 तक पहुंचता है तो उसका फायदा तो पीटीआई को बहुत होगा। लेकिन अगर उनका वोटर जो नौजवान है वो बाहर नहीं निकलता और मायूस हो जाता है, लाताल्लुक हो जाता है, तो फिर उसका नुकसान पीटीआई को होगा, फिर बहुत बड़ी उसमें ऐसी जीत नजर नहीं आएगी। लेकिन जो इस वक्त रिएक्शन नजर आ रहा जी। है और ये बड़ी पीटीआई के लोग इस बात पे बहुत ज्यादा मुत्तफिक हैं कि वोटर जो है जो इमरान खान की गिरफ्तारी तो उस तरह से बाहर नहीं निकला या जिन पे जो अताब आया हुआ है उसका बदला जो है वो वोट डाल के लेंगे। तो देखना है कि पीटीआई के जो वोटर हैं वो जी। कितना बाहर निकलते हैं और क्या वो वाकई जाके बैलेट पे जाके वोट बल्ले को डालते हैं, चाहे कैंडिडेट कोई भी हो, तो ये फिर एक मार्का बनेगा। लेकिन मैं आपको बताऊं पीटीआई के लिए इक्तिदार में आना मुश्किल है, ये मैं आपको बता दूं। जी। ठीक है ना जी। पीटीआई के लिए एक मजबूत ऑपोजिशन का रोल खुद रखेंगे वो लोग ताकि पीपीएमएलएन के ऊपर या बाकी पार्टियों के ऊपर एक दबाव रहे। और दूसरी बात यह है कि मुझे जाती तौर पे लगता है कि केपीके के अंदर तो वो हुकूमत बनाने में कामयाब हो जाएंगे। केपीके का सेंटीमेंट इस वक्त बिल्कुल डिफरेंट है। अलबत्ता पंजाब में वो उनको कितनी स्पेस मिलती है, जैसे मैंने आपको कहा जी। कि मरकज और पंजाब में एक पार्टी की हुकूमत नहीं होगी, मेरा अपना ख्याल है, तो उसमें फिर एक कोलेशन गवर्नमेंट बन सकती है जिसमें पीपल्स पार्टी भी हो सकती है और पीटीआई भी हो सकती है। तो इस तरह का खेल भी खेला जा सकता है। बहुत शुक्रिया सलमान आबिद साहब, आपने बड़ा तफसीली तौर पे पंजाब की सूरत हाल से हमें आगाह किया और अपने नुक्ते नज़र से भी हमें आगाह किया। आपका ये ख्याल है कि जो पोजीशन है वो इस वक्त फ़िलहाल पीटीआई के हक़ में नहीं है और पीटीआई पंजाब की सतह पे भी उनके खिलाफ जो इस तरह से कार्रवाई की जा रही है बहुत मुश्किल होगा उनके लिए इलेक्शन कॉन्टेस्ट करना भी। प्रोग्राम अॻिते वधूं था पिया, सिंधी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। नवां इताद ठहनि था पिया, माज़ी जा जेके सियासी हमसफ़र हुआ उहे हाणे अलॻि थियनि था पिया, उहे हिक ॿिए जा मुख़ालिफ़ थियनि था पिया, नवां सियासी हमसफ़र थियनि था पिया। सिंधी माण्हुनि खे केतिरो फ़ाइदो थींदो उन मां, ऐं सिंधी माण्हू हिकु नवां इतिहाद थियनि था पिया, उन्हनि खे क़बूल करण वारी पोज़ीशन में बि आहिनि या कोन, इन ते ॻाल्हायूं था। इन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जो मुमताज़ तजनिगार, कॉलमिस्ट ऐं कानूनदान जनाब शहाब ओस्तो साहब। शहाब साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद सर। अच्छा शहाब साहब, नवां इतिहाद थियनि था पिया, हिकिड़ो इतिहाद तव्हां ॾिठो त लाहौर में इतिहाद थियो, मियां नवाज़ शरीफ़ ऐं MQM जे विच में, हाणे हुन में GDA बि शामिल पियो थिए, हुन में JUI बि शामिल पियो थिए। छा इहो इतिहाद पीपल्स पार्टी जे वोटर ते, पीपल्स पार्टी जो जेको मैंडेट आहे उन ते असरअंदाज़ थी सघे थो? सही ॾिसो, हिन इतिहाद खे तव्हांखे जेको ओवरऑल पूरे मुल्क जे अंदरि जेका इलेक्शन वारी जेका हिन वक़्तु सिचुएशन डेवलप थी रही आहे उनजे पस मंज़र में ॾिसणो पवंदो। जी सर। जेको लॻे थो हिन वक़्तु त इस्टेब्लिशमेंट फ़ैसिलो करे छॾियो आहे त फेडरल गवर्नमेंट ऐं पंजाब जी हुकूमत नवाज़ शरीफ़ खे मिलंदी। ओके। ऐं ज़ाहिर आहे जॾहिं नवाज़ शरीफ़ खे फेडरल गवर्नमेंट मिलंदी त इन जो मतिलबु इहो आहे त नवाज़ शरीफ़ खे सिंध मां बि वोट घुरिजनि जी। ऐं पंजाब मां ज़ाहिर आहे उनखे मिलंदा ऐं बलोचिस्तान मां बि कुझु घुरिजनि। ऐं उन मौलाना फज़ल रहमान सां KP में बि इतिहाद कयो आहे, उतां बि उनखे वोट घुरिजनि। जी। त मक़सदु इहो आहे त हिन वक़्तु PMLN खे न सिर्फ़ु हुकूमत ॾिजे जी, बल्कि उनखे हिकिड़ो इहो PMLN खे इहो बि हिकिड़ो जेको आहे सो स्टेटस ॾिजे त हो सॼे पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि मां जेका नुमाइंदगी आहे उहा बि PMLN करे रही आहे। यानी PMLN वाकई हिकिड़ो नेशनल पॉलिटिकल कोalition गवर्नमेंट जे तौर ते जेको आहे सो ऑपरेट कंदी। हाणे हुन में ज़ाहिर आहे MQM त हमेशह तव्हांखे ख़बर आहे त कंहिंजे चवण ते उहो फ़ैसिला कंदा आहिनि। जी सर। तो बाक़ी रहियो सुवाल पीपल्स पार्टी जो, त पीपल्स पार्टी जी ख़्वाहिश ज़रूरु हुई त असांखे पंजाब में बि शेयर मिलणु घुरिजे, असांखे फेडरल गवर्नमेंट में त असांजो वज़ीर आज़म थियणु घुरिजे, पर ज़ाहिर आहे नंबर्स जी गेम आहे। पीपल्स पार्टी खे पंजाब में साउथ में वोट मिलंदा हुया कंहिं ज़माने में, पर हाणे उते इहो इस्तेकाम पाकिस्तान पार्टी ठही वई आहे ऐं उहे सभु तक़रीबन साउथ जा जेके आहिनि
जी सर। नुमाइंदा उन्हनि जी पार्टी आहे। तो साउथ के पंहिंजी हिन वक़्तु उन्हनि कोशिशि कई आहे त रिप्रेज़ेंटेशन मिले, त पीपल्स पार्टी खे पंजाब मां शायदि एॾा घणा वोट न मिलंदा। जी सर। तो बाक़ी बची सिंध, तो सिंध में पीपल्स पार्टी खे मिलंदी। इन में को ॿियो इन में ॿी का राय कोन्हे त सिंध पीपल्स पार्टी खे मिलंदी, छाकाणि त पीपल्स पार्टीअ खे इस्टेब्लिशमेंट जी बेसपोर्ट आहे ऐं पीपल्स पार्टी इस्टेब्लिशमेंट जे ॾुखे वक़्त में हमेशह कमी ईंदी आहे। उहो सभु अंडा इस्टेब्लिशमेंट जेको आहे सो नवाज़ शरीफ़ जे टोकरीअ में न विझंदा। जी। नवाज़ शरीफ़ खे हुकूमत ॾींदा पर ज़रदारीअ खे पाण सां गॾु रखंदा त जीअं वक़्त ते नवाज़ शरीफ़ खे बि चूंडी पाए सघिजे। ठीकु। तो इन जे करे इहो जेको जोड़ तोड़ वारो जेको सिलसिलो आहे इहो हलंदो रहंदो ऐं मुंहिंजो पंहिंजो तजज़ियो आहे त MQM सिंध में पीपल्स पार्टीअ सां वरी इतिहाद कंदी ऐं सिंध में MQM हुकूमत में बि शामिल थींदी। मथे नवाज़ शरीफ़ सां हूंदा पर सिंध में हे पीपल्स पार्टीअ सां हूंदा। ठीकु। ऐं बाक़ी रहियो सुवाल GDA जो, GDA जूं 2-3 सीटूं आहिनि उहे जेके हमेशह खणंदा आहिनि। पीर साहब पगारो पंहिंजे इलाइक़े में खणंदो आहे, हिकु ॿ शायदि अरबाब गुलाम रहीम खणे या न खणे, उहे 4-5 जेको ई साहब पंहिंजे इलाइक़े में खणंदा आहिनि उहे 5-8 सीटूं अथनि। सो GDA जो कोई इशू कोन्हे। तंहिंजे करे जेका पुराणी जोड़जक हुई जंहिंमें पीपल्स पार्टी खे सिंध मिली, सिंध 15 सालनि खां मिलियल हुई, उहा ई क़ाइमु रहंदी। ठीकु। GDA को सिंध में पीपल्स पार्टी खे नुक़सान न ॾेई सघंदी। बाक़ी हे जेको बि कमु थी रहियो आहे उहो आहे त PMLN खे हुकूमत ॼाराइजे, छो त PMLN हिननि खे इहो आसरो ॾिनो आहे त असां मुल्क में मईशत ठीकु कंदासीं। छाकाणि त असां सां जेके सनतकार आहिनि, बैंकर्स आहिनि ऐं रियल एस्टेट वारा ऐं प्लस ख़ासि तौर ते जेके रिटेलर्स ऐं होलसेलर्स जेके आहिनि 50-50 असां सां गॾु आहिनि। तो इन करे असां हलाए वेंदासीं, तव्हां असां ते जेको आहे सो ट्रस्ट कयो। सो इकोनॉमी खे बेसिकली हलाइणो आहे, ॾुखिया फ़ैसिला करणा आहिनि। पीपल्स पार्टी जो इंडस्ट्रियल क्लास में का कॉन्स्टिट्यूएंसी कोन्हे। पीपल्स पार्टी जी फाइनेंशियल क्लासिस में का कॉन्स्टिट्यूएंसी कोन्हे। पीपल्स पार्टी जी कॉन्स्टिट्यूएंसी या त सिंध जी ॿाहिराड़ी आहे या पंजाब जी जेका साउथ पंजाब आहे या बलोचिस्तान जे कुझु जोड़ तोड़ वारा जेके आहिनि सो कुझु उन्हनि जूं सीटियूं आहिनि। इन करे पीपल्स पार्टी खे तव्हां राइट ऑफ नथा करे सघो। पीपल्स पार्टी रहंदी, सिंध में हुनजी हुकूमत ठहंदी ऐं जिते धकु हणणो हूंदो नवाज़ शरीफ़ खे धकु हणाइणो हूंदो, जिते नवाज़ शरीफ़ खे चेक ॾियणी हूंदी त पीपल्स पार्टी एस्टेब्लिशमेंट सां मिली उहो कम बि कंदी रहंदी। सॼी जेका गेम आहे उहा पावर जी गेम आहे ऐं अपर हैंड जेको आहे सो एस्टेब्लिशमेंट पंहिंजो रखण थी चाहे ऐं हिननि ॿिन्ही खे गॾु नथी रखणु चाहे, ॿिन्ही खे अलॻि अलॻि रखणु थी चाहे ऐं थी सघे थो त अॻिते हली PTI खे बि रिलैक्सेशन मिले, जेको मां सम्झां थो। ऐं पीपल्स पार्टी ऐं PTI हिकिड़ो अपोजिशन जो हिकिड़ो जेको बि चओ तव्हां जेतिरो बि मुमकिन हूंदो हिकिड़ो रोल प्ले करण जी कोशिशि कंदा त जीअं नवाज़ शरीफ़ खे बि जेको आहे सो प्रेशर में रखिजे। बाक़ी रहियो सुवाल त इलेक्शन्स जो जेको जमहूरी जेको रूह आहे या जेका इलेक्शन जी जेका असां सभिनी जी ख़्वाहिश आहे त हिकिड़ी अवामी नुमाइंदगी हुजे, अवाम जा माण्हू अचनि ऐं हक़ीक़ी माण्हू नुमाइंदगी वारा माण्हू अचनि, उहो असांजो ख़्वाब पूरो कोन थींदो। शवाब साहब अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मीडिया सां ॻाल्हाईंदे मुतहदा क़ौमी मूवमेंट खे महाजर क़ौमी मूवमेंट जे नाले सां मुखातिब कयो आहे। तव्हां छा था सम्झो त चूंड जीअं ई वेझो अचे थी पई त हीअ का ॿोली आहे उन में वधीक शिदत ईंदी ऐं उनजो नस्ली बुनियादनि ते चूंडूं विड़बियूं, उन फ़ाइदो पुराणो तरीक़ो आहे। इहो ज़रदारी डॉक्ट्रिन में इहा शइ शामिल रही आहे हमेशह त जॾहिं बि इलेक्शन थींदा आहिनि त हे तमामु वॾा नेशनलिस्ट थी वेंदा आहिनि पीपल्स पार्टी वारा ऐं हो त हूअं ई जेको आहे सो नस्ली सियाफ़त कंदा आहिनि। हे बि मौक़े जी मुनासिबत सां मरसूं सिंध न ॾेसूं, सिंध जी भींग करे छॾियऊं पर सिंध न ॾेसूं, अलाए कहिड़ी सिंध बची आहे जेका ॾींदा हाणे, सिंध त सॼी खाई ख़तमु कई अथऊं। त उहो सॼो इहो ड्रामो आहे वोटनि वठण जो ऐं असांजा जेके वाठा वेठा आहिनि सिंध में हिननि जा पेड मुलाज़िम जेके आहिनि सरकारी दानिश्वर ऐं सरकारी साञामंद
उन्हनि खे वरी मौक़ो मिलंदो, उन्हनि खे ॻाल्हाइण जी हिकिड़ी जेको आहे सो हिकिड़ो प्लेटफॉर्म मिलंदो। साईं सिंध सां ज़ुल्म थी वियो, ॾिसो हाणे इहो नस्ली ऐं लसानी जेके बुनियाद आहिनि उन्हनि ते जेको आहे सो असां सां ज़ुल्म थो थिए। पर मां सम्झां थो त हाणे असां अहिड़ा चरिया न आहियूं, जी सर, सम्झूं सभु था। सुभाणे मुंहिंजो तव्हांजा प्रिडिक्शन लिखी छॾियो त सुभाणे NPM प्रोविंशियल कोalition गवर्नमेंट जो हिसो बणिजी सघे थी जी, ऐं बणबा, छाकाणि त उन्हनि खे लोकल गवर्नमेंट बि न मिली ऐं उन्हनि खे जेकॾहिं प्रोविंशियल हुकूमत में बि जेकॾहिं को हिसो नथो मिले त उहो त मरी वेंदा। जी सर, उन्हनि जो धंधो इहो आहे, खाइण पीअण जो प्रोग्राम आहे ई सॼो सिंध हुकूमत वटि। मथे त कुझु बि कोन्हे, मथे त इहे जेके हिननि खे मिलनि थियूं मिनिस्ट्रियूं कम्युनिकेशन वग़ैरह, इहो इन्हनि में त को अहिड़ो चार्म कोन रहियो हाणे। जी सर, हाणे सभु जेको पावर्स ऐं पैसो अची वियो आहे प्रोविंशियल गवर्नमेंट्स वटि। तंहिंजे करे NPM बि दिलि सां न चाहींदी हूंदी त नवाज़ शरीफ़ सां मिले। जी, नवाज़ शरीफ़ सां हुननि जो को बि न नज़रियाती इतिहाद आहे, न को हुननि जो सियासी या न को हुननि जा जेके हुननि जा पंहिंजा जेके गिरोही जेके मुफ़ाद आहिनि उहे बि नवाज़ शरीफ़ सां न आहिनि। जी, हुननि जा मफ़ाद बेसिकली पीपुल्स पार्टीअ सां आहिनि जी, ऐं पीपुल्स पार्टी हिननि जा लाॾ खणंदी आहे, पीपुल्स पार्टी हिननि जा नख़रा बर्दाश्त कंदी आहे, हिननि खे पेरे पवंदा आहिनि, भाकुर पाईंदा आहिनि, हो हिननि सां विढ़ंदा आहिनि, हुननि खे हर को प्रेशर में रखंदा आहिनि, पर पीपुल्स पार्टी पई हिननि खे ख़ुशि रखंदी आहे। नवाज़ शरीफ़ हिननि खे मोचड़ा आणंदो आहे, नवाज़ शरीफ़ हिननि खे ख़ुशि न रखंदो आहे, जॾहिं मर्ज़ी पवंदी आहे त हिननि खे सिधो करे छॾींदो आहे। तंहिंजे करे हे जेको नवाज़ शरीफ़ सां था मिलनि उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां कोन था मिलनि, हिननि खे मिलायो वियो आहे। सिंध में इहो लसानी जेको बि चओ था नस्ली जेको हिकिड़ो सियासत वारो जेको कार्ड आहे उहो हमेशह ॿई खेॾंदा आहिनि। पीपुल्स पार्टी बि खेॾंदी आहे सिंधी वोट वठण लाइ ऐं होॾो हो बि खेॾंदा आहिनि। असांजे लाइ ॿिन्ही में को ख़ासि फ़र्क़ु कोन्हे, ॿिन्ही भींग कई आहे, ॿिन्ही सिंध जे माण्हुनि खे लुटियो आहे, ॿिन्ही सिंध जे माण्हुनि जा मुस्तक़बिल बर्बाद कया आहिनि। हिननि जा वज़ीर जेको आहे अरबपति खरबपति थी विया आहिनि, उन्हनि लंडन ऐं दुबई ऐं अमेरिका में प्रॉपर्टियूं वरितियूं आहिनि ऐं ग़रीब माण्हू जेको आहे हुनखे खाइण लाइ कुझु कोन्हे, हुनखे बचनि ॿारनि खे स्कूल मोकिलण लाइ पैसा कोन्हनि, हुनखे बीमारी में पंहिंजे ग़रीबनि जा जेको आहे सो मिसकिन जी हालत इहा आहे त हुननि खे बीमारीअ में पंहिंजे बचनि ॿारनि खे दवा वठी ॾियण जा पैसा कोन्हनि खे। सिंध त हिननि तबाह करे छॾी आहे। तंहिंजे करे इहो जेको बहस आहे हाणे त साईं सिंधी जेको सिंधियुनि जी तो रिप्रेज़ेंटेशन करे बिलावल भुट्टो, इहो हाणे असां घटि में घटि इन बेवकूफ़ीअ जो शिकार कोन थींदासीं। असांखे ख़बर आहे त बिलावल भुट्टो केतिरो सिंध जो नुमाइंदगी थो करे, सिंधी माण्हुनि जो केतिरो हां थो फाटे हुनजो, ऐं केतिरो NPM वारा जेके आहिनि सो उहे मुहाजिरनि जी था कनि। बिल्कुलु सही, न NPM वारनि मुहाजिरनि खे छॾियो आहे न हिननि सिंधियुनि खे छॾियो आहे। इन्ही जो हिकिड़ो ई रिकॉर्ड आहे, सिर्फ़ु पावर घुर्जे, पैसो घुर्जे, हिननि खे पंहिंजा मक़सद आहिनि, उन में असांखे बेवकूफ़ बणाईंदा आहिनि। शाह साहब, अवां जी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे अॼु अदालती महाज़ ते अदलिया जे विच में भी हिकिड़ी अहम डेवलपमेंट थी आहे, ऐं चाहींदुसि तव्हांजो उन ते बि तर्जो वठिजे। अॼु जस्टिस मज़हर अली नक़वी साहब जंहिंखे सुप्रीम जुडिशियल काउंसिल शोकाज़ नोटिस मोकिलियो हो ऐं उनखे जवाबु ॾियणो हो, अॼु हुन बजाए जो नोटिस जे जवाब ॾे हुन सुप्रीम जुडिशियल काउंसिल जी जोड़ जग ते ई सवाल उथारे छॾिया आहिनि, उहो हुनजी जोड़ जग खे तस्लीम नथो करे। तव्हांखे छा पियो लॻे त हे मामिलो हाणे काॾे वेंदे नज़र पियो अचे? छा जॾहिं को जस्टिस सुप्रीम जुडिशियल काउंसिल जी जोड़ जग ते सवाल उथारे थो पियो ऐं चवे थो पियो त उते जेके ॿ जस्टिस वेठा आहिनि उहे ज़ाती तौर ते उन सां मसइला आहिनि, त पोइ छा इहो केस हली सघे थो पियो या चीफ जस्टिस खे हिन मामले ते अलॻि थियणो पवंदो? ॾिसो, अॼु हुन जवाबु दाख़िल कयो आहे ऐं उन जवाब बि मशरूत तौर ते दाख़िल कयो आहे। उन चयो आहे त मूंखे तव्हां कुझु डॉक्यूमेंट्स घुरिया अथई उहे ॾियो ऐं बाक़ी जेके उन ते इल्ज़ाम आहिनि उन ते उन को जवाबु न ॾिनो आहे हाली। उन चयो आहे त भई इल्ज़ामनि ते त मां तॾहिं जवाबु ॾींदुमि जॾहिं मूंखे तव्हां डॉक्यूमेंट्स ॾींदव जेके उन घुरिया आहिनि दस्तावेज़। जी सर। ऐं उन चयो आहे त हीअ जेका जुडिशियल काउंसिल जेको मूंखे शोकाज़ ॾिनो आहे, जी सर, इहो शोकाज़ इलीगल आहे, छाकाणि त शोकाज़ इहो सभई मिली हिकिड़ी यानी जेको आहे सो कंसेंसस सां मिलणु घुरिजे आहे। इहो मेजॉरिटी जेको फ़ैसिलो करे मूंखे शोकाज़ कयो आहे, तंहिंजे करे इहो कानूनी तौर ते दुरुस्त कोन्हे, पर मां सम्झां थो इहा ग़लति इंटरप्रिटेशन आहे। उहो तॾहिं थींदो आहे जेको आहे सो जॾहिं मेजॉरिटी जी ॻाल्हि थियल आहे, उहा जॾहिं प्रेसिडेंट खे रिपोर्ट वेंदी। जी सर। तो हिन वक़्तु हो कोशिशि थो करे त हिनखे कंहिं बि तरीक़े सां ईंघाइजे। अच्छा। इहो मामिलो जेतिरो थी सघे पोइ हिते वञे ऐं पोइ जॾहिं इन जो जवाबु हिनखे मिलंदो त मूंखे पक आहे त हे कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन दाख़िल कंदो
अच्छा हिनखे हाणे हिन त जेको आहे सिर्फ़ु हाली जवाबु ॾिनो आहे, उनजे जवाब में जेको जवाबु ईंदो काउंसिल तरफ़ां, जुडिशियल काउंसिल तरफ़ां, त हे उनखे वरी खणी वेंदो सुप्रीम कोर्ट में पिटीशन दाख़िल कंदो जी ऐं पोइ कोशिशि कंदो त उहा पिटीशन हलंदी रहे जेसिताईं काज़ी फैज़ ईसा साहिबु जेको आहे रिटायर थी वञे ऐं एजाज़ुल हसन साहिबु जेको जंहिं हुनजी हिमायत कई आहे काउंसिल में उहो चीफ जस्टिस थिए। तो बाक़ी काज़ी फैज़ ईसा साहिब वटि बि 10-11 महीना आहिनि, तो हे कोशिशि कंदो त इन दौरान कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन दाख़िल करे जी सर मां मामिलो ॿिए तरफ़ खणी वञा, वरी 5-8 महीना हुन में हलिया वञनि, उन खां पोइ जेसिताईं इहो वञी कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन डिसाइड थींदी ऐं उन कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन में बि वरी एतिराज़ कंदो त साईं काज़ी फैज़ ईसा नवे फलाणो नवे। तो हिन जी हाणे टैक्टिस इहा ई हूंदी, छाकाणि त जॾहिं माण्हू फाथल हूंदो आहे त पोइ बजाए मुद्दे ते अचण जे हो पोइ अहिड़े क़िस्म जा कोलेट्रल ॿिया जेके आहिनि प्रोसेसिस शुरू कंदो आहे त जीअं मेन जेको मेरिट्स वारी ॻाल्हि आहे उन ते डिस्कस थिए ई न, उन ते को फ़ैसिलो अचे ई न। पर शॉप साहब जॾहिं को शख़्स या को बि माण्हू जॾहिं के जज ते एतिराज़ वराए थो पियो त पोइ छा उन जज खे उन बैच जो हिसो थियणु घुरिजे कानूनी तौर ते, या अलॻि मामिलो बीहंदो या उनजो सवाबु ॾींदा? इहो जेको रेक्यूज़ल जो कानून आहे इहो ॾाढो हिकिड़ो सेंसिटिव मामिलो आहे। तव्हां पंहिंजी मर्ज़ी जा जज त कोन रखी सघंदा हो न। मूंखे जेकॾहिं कोई जज नथो वणे त भला मां पंहिंजी मर्ज़ी जा जज रखाईंदुमि छा? तो काउंसिल जी जेका आइनी जोड़ जेका आहे उन हिसाब सां ई काउंसिल कमु कंदी। जेके सीनियर मोस्ट हूंदा आहिनि जेके जज चीफ जस्टिस में जी जेको आहे सो कंदो आहे सदारत, तंहिंजे करे आइन में जेको जोड़ जक ॾिनल आहे हे त उहा ई काउंसिल आहे, हिन जी ख़्वाहिशनि ते त कोन रहंदी। हीअ का बेंच कोन्हे। ठीकु, हा सुप्रीम कोर्ट जी का इहे बेंच न आहे जेके पंहिंजी मर्ज़ी सां तब्दील कराए छॾे। हे त काउंसिल आहे जंहिंजी जोड़ जक हुनजा केर मेंबर हूंदा, केर हुनजो जेको आहे सो चेयरमैन हूंदो, सॼो आइन में ॾिनल आहे। तंहिंजे करे इहा बि ॻाल्हि दुरुस्त कोन्हे। इहा सिर्फ़ु हिनजो सॼो जेको इहो जेको हिन वक़्तु स्ट्रेटजी आहे उहा इहा ई आहे त हिन मामले खे मेरिट्स खां हटाए ऐं कानूनी ऐं टेक्निकल मामलनि में प्रोसीजरल मामलनि में फसाइजे ऐं ॾिसजो तव्हां त जॾहिं काउंसिल हिनजी इहा ॻाल्हि न मञींदी त उन काउंसिल जे फ़ैसिले खे कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन में चैलेंज कंदो ऐं पोइ वरी कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन जेसिताईं डिसाइड थिए तेसिताईं काउंसिल में जेको आहे सो मामिलो न हलंदो। इन करे इहो हे कोशिशि हिनजी इहा ई हूंदी त इहो 8-10-7-8-9-10 महीना कढां मां कोशिशि करे त जीअं काज़ी फैज़ ईसा साहिब जे मौजूदगीअ में इहो फ़ैसिलो काउंसिल न करे। वॾी महिरबानी। पोइ ॾिसूं त अॻिते हली काउंसिल छा थी फ़ैसिलो करे, छो त काउंसिल डिवाइडेड आहे। ॿ जज जेके आहिनि सीनियर मोस्ट जेके ॿिया जज जेके आहिनि ॿ उहे हुन सां गॾु बीठा आहिनि बाक़िर साहिब सां जी नकवी साहिब सां नकवी साहिब सां। हाणे ॿिया ॿी जेका काउंसिल आहे उहा हिकु तरफ़ आहे, हे हिकु तरफ़ आहिनि। सो इनजे करे हुनखे ख़बर आहे त अंदरि डिवीजन आहे। ॿ जेके जज आहिनि सुप्रीम कोर्ट जा हिन सां मिलियल आहिनि, हिनजे मुफ़ाद में था उहे ॻाल्हाइनि। इन करे कोशिशि कंदो त इहो मामिलो काउंसिल में हले ई न हाली, हिनखे ईंघाइजे ऐं पोइ हे वरी खणी वेंदो सुप्रीम कोर्ट में मामिलो इहो। पोइ सुप्रीम कोर्ट जेसिताईं डिसाइड करे हुन में ज़ाहिर आहे वरी पोइ केस हलंदो, हुन में नोटिस थींदा, हे थींदो हो थींदो, 4-5 महीना 6 महीना त मूंखे नथो लॻे त केस डिसाइड थींदो। वॾी महिरबानी शहाब भुट्टो साहिब। ॿिन्हिनि मौज़ूअनि ते पंहिंजो नुक़्ते नज़र पेश कयो। अॼु प्रोग्राम हिते वक़्तु थियो आहे नंढी साई जो साई वठूं था पिया ऐं साई खां पोइ कांगो वायरस जा केसिस में इज़ाफ़ो थियो आहे। बलूचिस्तान सतह ते तमामु वॾो इज़ाफ़ो थियो आहे ऐं बलूचिस्तान जा कुझु मरीज़ सिंध में मुंतक़िल थिया आहिनि। त सिंध हुकूमत खे इन हवाले सां कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि ऐं कांगो वायरस खां बचिजे कीअं, हिन ते तफ़सीली ॻाल्हाईंदासीं। पर पहिरियों वठूं था नंढी साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। अॼु प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार। बलूचिस्तान में कांगो वायरस तेज़ी सां फैलिजी रहियो आहे ऐं बलूचिस्तान जा कुझु मरीज़ सिंध में मुंतक़िल थिया आहिनि। अॼु हिन वक़्तु ताईं 17 कांगो वायरस जे मरीज़नि खे सिंध मुंतक़िल कयो वियो आहे। गुज़िरियल हफ़्ते कुझु डॉक्टर बि मुंतक़िल थिया ऐं कुझु डॉक्टरनि जी इन हवाले सां हुन जूं फौतगियूं बि थियूं। त इहो कांगो वायरस आहे, बुनियादी तौर ते हीउ वायरस ॿियनि वायरस खां डिफरेंट केतिरो आहे, एहतियात कीअं करणु घुरिजे, हिन खां बचिजे कीअं, हिन जो इलाजु छा आहे। प्रोग्राम जिन से असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं। हिन असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर फैसल महमूद साहिबु, पाण एसोसिएट प्रोफेसर आहिनि ऐं जेको वायरस वारनि बीमारियूं आहिनि उनजी संदसि महारत अथनि। डॉक्टर साहब प्रोग्राम में ख़ुशि आमदीद सर। अच्छा डॉक्टर साहब, ये जो वायरस है कांगो वायरस, ये बाकी वायरसों से मुख्तलिफ कैसे है और ये कैसे फैलता है, ये इस इंसान में मुंतकिल कैसे होता है सर?
जी, तो देखिए वायरस बहुत सारे मुख्तलिफ इकसाम के होते हैं, और कॉन्गो वायरस जो है इसकी खास बात ये है कि ये इंसानों का बीमारी नहीं, ये जानवरों की बीमारी है। तो ये मवेशी के अंदर जैसे कि गाय, बकरी, इन जानवरों में पाया जाता है अमूमन, और कभी कभार ये वहाँ से फिर इंसानों के अंदर ये मुंतकिल हो सकता है। एंड अमूमन जो है ये जो एक कीड़ा होता है इसको टिक कहते हैं, छोटा सा कीड़ा होता है जो खून चूसता है, हम उसके जरिए अगर वो जानवरों को काटे और फिर आपको भी काटे तो ये इन्फेक्शन हो सकता है। अलबत्ता इसका दूसरा फैलने का तरीका खून से है। तो अगर ये वायरस खून में मौजूद हो और वो खून आपके नाक में, आंख में चला जाए या उछले तो फिर फैल सकता है, और ये ना सिर्फ जानवरों के जरिए बट ऑल्सो इंसानों के अंदर भी। तो डॉक्टर साहब इसे फिर एहतियात कैसे करें हम? तो ज्यादातर जो एहतियात की जरूरत होती है वो अभी नहीं, वो बकरीद के जमाने में होती है। याद रखें कि ये वायरस जो है ये बलूचिस्तान और केपी के इलाकों में अमूमन पाया जाता है, मगर बकरीद के जमाने के दौरान चूंकि वहाँ के मवेशी बाकी मुल्क में जाते हैं तो फिर फैलने का चांस होता है। और बकरीद के दौरान तो एहतियाती तदबीर आसान है, जैसे कि अगर बकरा मंडी जा रहे हैं तो उस वक्त आपको देखना है कि आपके ऊपर ये कीड़ा तो नहीं चिपका हुआ। जब ज़िबा करें तो कोशिश करें कि खून जो है वो आंख में या मुंह में ना जाए, और जो खाल है उसको थोड़ा सा दूर रख लें। ये बात जरूर है कि अभी आजकल बकरीद का जमाना नहीं है, तो सवाल ये बनता है कि इतने सारे केसेस कैसे आए यहाँ पे। तो जो ये जितने भी केसेस हैं 16, ये सब का ताल्लुक एक ही अस्पताल से है, और उस अस्पताल में एक मरीज आया था जिससे इन सब लोगों को ये वायरस लगा है। तो ऐसा नहीं है कि ये माहौल के अंदर है या माशरे में फैल रहा है, ये सिर्फ ये जितने भी हैं ये सब इनका इस अस्पताल से कोई ना कोई वास्ता था, और वहाँ से लगा है इनको ये। अच्छा डॉक्टर साहब, जिस जानवर को कॉन्गो वायरस लगा हुआ है, क्या उसको ज़िबा करने के बाद उसका गोश्त खाने से भी ये फैल सकता है? ये बहुत अच्छा सवाल है आपका, और अक्सर लोग पूछते हैं। तो गोश्त खाने से ये नहीं लगता। तो अगर गोश्त को जब आपने पका लिया तो ये वायरस खत्म हो जाता है। तो ये सिर्फ खून से लगता है। तो यानी कि एहतियात जो है वो सिर्फ उस वक्त करनी है जब ज़िबा कर रहे हो या फिर जब गोश्त को हैंडल कर रहे हो, जब यानी कि पकाने से पहले। पकाने के बाद इस पे काफ़ी तहकीक भी, और ये वायरस बिल्कुल भी नहीं लगता। अच्छा डॉक्टर साहब, इसके इसके सिम्टम्स क्या हैं? कैसे पता चले कि ये जो वायरस है ये एक मरीज को लगा हुआ है? उसमें सिम्टम्स क्या, जैसे कोरोना के वायरस हम सिम्टम्स हमें पता थे या बाकी वायरसेस का पता थे, तो इसके सिम्टम्स क्या हैं सर? जी, तो इसके सिम्टम्स जो है ना, ये इसमें बुखार ही होता है, तेज बुखार होता है इसके अंदर, जिसमें में दर्द होता है। बल्कि इसके सिम्टम जो है वो डेंगू से बहुत मिलते जुलते हैं इस तरह से। मगर याद रखें प्लीज, परेशान मत हो। अगर किसी को बुखार जिसमें में दर्द हो आजकल के मौसम में, तो 99% या उससे भी ज्यादा चांस है ये डेंगू ही होगा, कॉन्गो नहीं होगा। आगे जाके फिर इसके अंदर मतली उल्टी भी हो सकती है, फिर ब्लीडिंग के चांसेस होते हैं, मुंह से या पहानी के रास्ते या नाक से खून बहने का चांस होता है। अच्छा डॉक्टर साहब, क्या ये इंसान से इंसान तो मुंतकिल नहीं होता ये वायरस? इंसान से इंसान डायरेक्टली मुंतकिल नहीं होता। अगर फर्ज करें किसी को कॉन्गो हो और उससे कोई आके मिले तो ये वायरस नहीं फैलता। हाँ, ये जरूर है कि अगर जिसको कॉन्गो उसकी ब्लीडिंग हो रही है, खून बह रहा है, तो उस खून से जरूर लग सकता है। खासतौर पे जैसे अगर वो खांस रहे हैं या उल्टी कर रहे हैं तो फिर कुछ अरसे के लिए ये वायरस हवा में जरूर आ जाता है। मगर ये याद रखें, ये इंसान से इंसान बहुत आराम से मुंतकिल नहीं होता। दूसरा तरीका मुंतकिल होने का इंसान से इंसान अस्पताल में हो सकता है, खासतौर पर कोई वेंटिलेटर पे हो। तो फिर इस वजह से जब भी कोई मरीज दाखिल होता है अस्पताल में तो हम एक एहतियाती तदाबीर करते हैं ताकि दूसरों को ना लगे। अच्छा डॉक्टर साहब, क्योंकि ये वायरस बलूचिस्तान के दूरदराज इलाकों में भी है और केपीके में भी है, तो वहाँ के लोग जो अस्पताल जिनको पहुँचाना बहुत मुश्किल है या उनकी रीच नहीं है, तो फिर इलाज क्या है सर इसका? बुनियादी तौर पर इलाज क्या किया जाए? जी, तो इसके लिए इसकी कोई वैक्सीन तो नहीं है बचाव के लिए, मगर इसके इलाज के लिए एक दवा है जो हम इस्तेमाल करते हैं। बदकिस्मती से इस दवा पे जो तहकीक हुई है वो कुछ तहकीक बताती है कि दवा काम करती है, कुछ बताती है कि शायद इतना अच्छा काम ना करे। मगर डेफिनेटली ये जरूर है कि इस्तेमाल करना भी है तो बिल्कुल शुरू के दिनों में इसको इस्तेमाल करने की जरूरत है। आगे जाके जब ब्लीडिंग वगैरह शुरू होती है या बाकी जो आपके हमारे जो जिस्म है उस पर ये असर करता है, तो उस सूरत में फिर दवाइयाँ ज़्यादा असर नहीं करती। जी, डॉक्टर फैसल महमूद साहब सां असांजो राब्तो मुनक़तद थी वियो आहे। डॉक्टर फैसल महमूद साहब कॉन्गो वायरस बाबति इहो ई पियो चवे त ही इंसान खां इंसान ॾांहुं मुंतकिल न पियो थिए। ही हिकिड़ो जानवर जे अंदरि हिकिड़ो कीड़ो हूंदो आहे, हिकिड़ो जीत हूंदो आहे जेको
उन जानवर खे बि चक हणंदो आहे जेको कंगो वायरस जंहिंते फैलाव थिए, पोइ अगरि उहो इंसान खे चक हणे थो पियो त पोइ उहो उन में मुंतकिल थिए थो पियो ऐं इंसान खां इंसान ॾांहुं मुंतकिली वारा तमामु घटि चांसिस आहिनि। उहो उन तरह थींदा आहिनि जॾहिं उनजी ब्लीडिंग थिए, उहा ब्लीडिंग जेका आहे कंहिं ॿिए इंसान खे लॻे। ॿियो इहो त हिन वायरस जी फैलाव एॾो तेज़ी सां कोन पियो थिए, इहो हिन वक़्तु फ़क़ति बलूचिस्तान ऐं KP के जे ॾूॾहान इलाइक़नि में आहे। ऐं हीअ जेके 17 केसिस थिया आहिनि उहे बि हिकिड़ी अस्पताल जा केसिस थिया आहिनि, हिकिड़ी अस्पताल जा केसिस थिया आहिनि, तंहिंजे करे एॾी तेज़ी सां न पियो फैलिजे। पर उनजे बावजूद बि एहतियात जी ज़रूरत आहे। जॾहिं उहे माण्हू जेके मालबंद माण्हू आहिनि, उनजो जानवरनि सां डायरेक्ट तालुक़ु आहे, त उहे इन ॻाल्हि जो एहतियात ज़रूरु कनि त उहे जॾहिं जानवर वटि वञनि था पिया त इन तरह जे जीतनि खां कीअं बचिजे। ऐं जॾहिं को अहिड़ो को जीत जेको उनखे अटैक थो करे या उनखे हिट थो करे त पोइ फौरी तौर ते डॉक्टर ऐं अस्पतालनि सां रुजू ज़रूरु करणु घुरिजे। प्रोग्राम जे वक़्त में पुॼाणी थो पइजे। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।